बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां तो अल्लाह साईं जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं ॿाझारो आहे। प्यारा शागिर्दो, अॼु अव्हां अहिड़े मरहले में आहियो जिते ज़िंदगी अव्हां खां फ़ैसिला कराए रही आहे। शागिर्दीअ जो दौरु सिर्फ़ु किताबनि ताईं महदूद नाहे, पर हीउ दौरु इंसान जी सोच, किरदार ऐं मुस्तक़बिल जी तामीर जो बुनियादु हूंदो आहे। जेको शागिर्द हिन दौर खे संजीदगीअ सां वठे थो, उहो ई ईंदड़ वक़्त में समाज में सुञाणप हासिलु करे थो। यादि रखो, तालीम सिर्फ़ु नौकरी हासिलु करण जो ज़रियो नाहे, पर तालीम इंसान खे सुठो इंसान बणाइणु सेखारे थी। किताब अव्हां खे इल्मु ॾियनि था, उस्ताद अव्हां खे रस्तो ॾेखारीनि था ऐं महिनत अव्हां खे मंज़िल ताईं पहुचाए थी। जेकॾहिं अव्हां महिनत खां भॼंदा त कामयाबी बि अव्हां खां परे रहंदी। प्यारा शागिर्दो, ज़िंदगी में कामयाबु थियण लाइ हौसलो सभ खां वॾो हथियार आहे। शागिर्द जॾहिं नाकामी खां डिॼे थो, तॾहिं हू कोशिशि छॾे ॾिए थो, पर जेको नाकामी खे सबक़ु सम्झे थो, उहो कॾहिं बि हार नथो मञे। यादि रखो, इम्तिहान में नाकामी ज़िंदगीअ जो नाकामी नाहे, पर उहा हिकु रुकावट आहे जेका अव्हां खे वधीक मज़बूत बणाइण लाइ ईंदी आहे। प्यारा शागिर्दो, वक़्तु तमामु क़ीमती आहे। जेको वक़्त जी क़दुरु करे थो, उहो ई तरक़ी करे थो। अॼु जो वक़्तु पढ़ाई, सिख्या ऐं पाण खे बहितर बणाइण लाइ इस्तेमालु करियो। मोबाइल फ़ोन, फ़ुज़ूल मशग़ूला ऐं सुस्ती अव्हां जा सभ खां वॾा दुश्मन आहिनि। जेकॾहिं अव्हां पंहिंजे वक़्त खे ज़ाया कयो त वक़्तु अव्हां खे ज़ाया करे छॾींदो। प्यारा शागिर्दो, ख़्वाब ॾिसणु सिखिजो, छो त ख़्वाब इंसान खे अॻिते वधण जो हौसलो ॾियनि था। पर सिर्फ़ु ख़्वाब ॾिसणु काफ़ी नाहे, उन्हनि खे हक़ीक़त बणाइण लाइ महिनत, नज़म व ज़बत ऐं क़ुर्बानी बि ज़रूरी आहे। जेको शागिर्द पंहिंजो मक़सदु वाज़े रखे थो, उहो कॾहिं बि रस्ते खां नथो भटके। प्यारा शागिर्दो, उस्तादनि जो एतिराम करियो, छो त उस्ताद मशल वांगुरु हूंदा आहिनि जेके पाण साड़िजी ॿियनि खे रोशनी ॾियनि था। वालिदेन जूं दुआऊं बि अव्हां लाइ वॾी ताक़त आहिनि। उन्हनि जी उमेदनि खे सम्झो ऐं पंहिंजी कामयाबी सां उन्हनि जो सर फ़ख़्र सां ऊचो करियो। आख़िर में प्यारा शागिर्दो, यादि रखो त अव्हां हिन क़ौम जा मुस्तक़बिल आहियो। अव्हां जी कामयाबी सां मुल्क तरक़ी कंदो ऐं अव्हां जी नाकामी सां क़ौम पोइते रहिजी वेंदी। तंहिं करे इल्मु हासिलु करियो, सचाई, ईमानदारी ऐं महिनत खे पंहिंजो शिआर बणायो। उथी बीहो, हिमत न हारियो, इल्म खे हथियार बणायो ऐं पंहिंजी महिनत सां रोशन मुस्तक़बिल ठाहियो। कामयाबी ज़रूरु अव्हां जो मुक़दरु बणिजंदी। महिरबानी।